सिंध में जदीद कौमपरस्ती के बानी सैयद गुलाम मुर्तजा शाह जीएम सैयद 17 जनवरी 1904 धारे सन में सैयद मोहम्मद शाह के घर में जन्म वरतो। संदसि शुमार 20 सदी के सिंध और नंढे खंड के अहम क़ौमी सियासतदाननि में थे तो, जंहिंजे ज़िक्र का सवाइ जदीद सिंध की तारीख़ कंहिं भी सूरत में मुकम्मल नथी थी सघे। जीएम सैयद 5 दर्जे ताईं सन में तालीम हासिल कई, जॾहिं त हुन 15 वरियनि जे उमिरि में 1919 खां पंहिंजे समाजी ऐं सियासी ज़िंदगीअ जी शुरूआत करे छॾी हुई। 17 मार्च 1920 ते हकीम फतेह मोहम्मद सेवाणी जे सदारत में खिलाफ़त कॉन्फ्रेंस थी, जंहिं ते अंग्रेज़ कमिश्नर मिस्टर थॉम्स नाराज़गी जो इज़हार कंदे साईं जीएम सैयद खे चोराए मोकिलियो त हू नंढी उमिरि में सियासत खां पासो करे ऐं कॉन्फ्रेंस मुलतवी कई वञे। पर जीएम सैयद कॉन्फ्रेंस मुलतवी न कई, जंहिंमें केतिरनि ई मक़ामी ज़मींदारनि कमिश्नरी दरबार जे कुर्सियुनि छॾण जो ऐलान कयो ऐं तुर्क जे हिमायत में ठहराउ पास कयो। जीएम सैयद 19 मार्च ते तुर्कनि सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सॼी सिंध वांगुरु सन में भी मुकम्मल हड़ताल कराई। उन खां पोइ हुन 25 मार्च 1920 में मखदूम बिलावल जी दरगाह ते सॾायल खिलाफ़त कॉन्फ्रेंस में शिरकत कई। अहिड़े रीति जीएम सैयद सिंध अंदरि थींदड़ अक्सर कॉन्फ्रेंसनि में शरीक थींदो रहियो। 1 जून 1925 ते जीएम सैयद ताल के लोकल बोर्ड मंझंदि जो मेंबर ऐं 4 जून 1925 ते ज़िले काउंसिल बोर्ड कराची जो बिना मुक़ाबले मेंबर चूंडियो वियो ऐं अॻिते हली 26 अक्टूबर 1925 ते कराची ज़िले लोकल बोर्ड जो वाइस प्रेसिडेंट ऐं ताल के लोकल बोर्ड मंझंदि जो प्रेसिडेंट भी चूंडियो वियो। 1928 खां सिंध जे मुंबई खां आज़ादी जी तारीख़ शुरू थी त जीएम सैयद उन में वॾी सरगर्मी सां हिसो वरितो। हिन सियासी मुफ़क्किर 60 खां वधीक किताब लिखिया, जिन में हिंदुस्तान जा मुस्लमान ऐं पाकिस्तान, सिंध जी अदालत जे इंतज़ामिया खां जुदाई, नई सिंध लाइ जिदोजहद, पैगाम लतीफ़, पाकिस्तान में क़ौमियतुनि जो मसइलो, सिंध जी मुंबई खां आज़ादी, मौजूदा सियासी मसइला, जदीद सियासत जा 9 रतन ऐं ॿिया शामिल आहिनि।